नाज़रीन, हैदराबाद और भरपासे में रात का वठी वक़्फे से बरसात जो सिलसिलो जारी है, जैं सबब अक्सर इलाका पानी हेठ अची विया। उन हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद है असां सलीम सैलाबी उर्फ सलीम मल्ला। जी सलीम मल्ला, कड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में वक़्फ़े सां कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु केतिरा ई इलाइक़ा रोड में पाणी हेठि आहिनि। कुझु इलाइक़नि में बरसात जो जेको पाणी आहे उहो घर में दुकाननि में बि दाख़िल थी वियो आहे। हैदराबाद जी थधी सड़क, हुसैनाबाद रोड, स्टेशन रोड, रेलवे कॉलोनी, फ़कीर जो पेड़, हेठियालो, पठान कॉलोनी, वेदर कॉलोनी, कासमाबाद, भिटाई नगर, भिटाई टाउन, मावी टाउन, प्रिंस टाउन, शेरिश नगर, याली कॉलोनी, सिटीजन कॉलोनी, गुलिस्तान सजाद, लतीफाबाद नंबर 2, 3, 5, 10, 11, 12, जीवार कॉलोनी, वेदर कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसात जो जेको पाणी आहे उहो निकाल न थी सघियो आहे। हैदराबाद जे जेको आहे बरसात जे हवाले सां कॾहिं ॻाल्हि कई त हैदराबाद जे सिटी में 24 कलाकनि दौरान 85 मिलीमीटर ऐं एयरपोर्ट वारे इलाइक़े में 63 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। हिन वक़्तु बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। अॼु बि तेज़ बरसात जी अक थी कई वई आहे। जेकॾहिं बिजली जी सूरत हाल ते ॻाल्हायूं त हिन वक़्तु बि शहर जा जेके 55 फीडर आहिनि उहे बंदि आहिनि। गुज़िरियल राति खां जेका बरसात शुरू थी आहे उन सबबु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वण तारूं बि किरियूं आहिनि। शॉर्ट सर्किट सबबु बाहि बि लॻियूं आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गाॾियूं ख़राब थियूं आहिनि ऐं केतिरनि ई इलाइक़नि में घरनि अंदरि नांग बि दाख़िल थिया आहिनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।